बेहतरीन अदा बशीर सुहिणो पियो लॻे ॾाढो ऐं सभु सुहिणा था लॻो ॾाढा। ऐं इहे असांजा वेस वॻा कुझु आहिनि ई अहिड़ा जो हे कहिड़ो बि वॻो पातल हुजे जॾहिं अजरक पाइजे थो त माण्हू सुहिणो थो लॻे। मामो अहसान चए थो दादा मेकू अजरक कोन्हे पातल, असां ॾाढे सुहिणे पिए लॻंदे हुए। दोस्तो असांजो ही ग्रुप आहे रिदम फ्यूजन म्यूजिकल ग्रुप है, उनके वेलकम चूँ था। आप लोग अपनी तैयारी कर लें। प्रोग्राम में खोड़ सारा सेगमेंट्स हैं, अजरकूं बहन भलीकार बाहे आदर बाब आहे UAE जो ज़ाहिरा 53rd उन्हनि जी आहे सेलिब्रेशन, उहा पाण सेलिब्रेट कंदासीं हिते। सकाफ़ती ॾींहं बि आहे असां वटि, अॼु पूरी दुनिया में मल्हायो पियो वञे सिंध जो सकाफ़ती ॾिहाड़ो। ऐं इतफ़ाक़ अहिड़ो आहे जो असां हूअं दुबई में या त हिकु ॿ ॾींहं अॻियां पुठियां थी वेंदा आहियूं, पर अॼु गॾु गॾु हलूं था, त इहो बि ॾाढो शानदार हिकिड़ो मौक़ो आहे सभिनी खे गॾिजी इंजॉय करण जो। ऐं मुंहिंजा मथियां दोस्त ॾाढा पुरजोश दोस्त वेठा आहिनि पिया, नारा बि ॾाढा था हणनि, झूमनि बि था। ऐं पर उहे महिरबानी बि आहिनि दोस्त जेके चवण बि कनि था। तव्हांजी महिरबानी, तव्हांजे चवण मञण जी भाउ, मां शुक्रगुज़ार आहियां सभिनी नौजवाननि जो। ऐं हिन पासे असांजा सिंध डॉक्टर्स फोरम UAE जे दोस्तनि खे बि असां भलीकार चऊं था। उहे तक़रीबन 80 दोस्त असांजा डॉक्टर्स जेके फीमेल एंड मेल हिते उहे शरीक आहिनि, उन्हनि खे भलीकार चऊं था। ऐं हा बिल्कुलु रिकग्निशन हुजे। ॿिया खोड़ सारा दोस्त आहिनि, प्रोग्राम सां गॾु गॾु सभिनी जो तारुफ़ ऐं उन्हनि सां मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं। ऐं हींअर प्रोग्राम जो आगाज़ कयूं था म्यूज़िक खां, थोरो माहौल चेंज कयूं। ऐं उन खां पोइ वरी अजरकूं बि आहिनि, ॿिया सेगमेंट्स बि आहिनि। त सुहिणे सिंध मां ॾाढो प्यारो असांजो आर्टिस्ट, सिंधी गीत जॾहिं बि थियनि त झूमंदासीं, ॻाईंदासीं, नचंदासीं ज़रूरु भाउ, गॾिजी गॾिजी। उनखे आउं तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में सॾु कंदसि त जेॾो हू प्यारो आहे। छा असीं प्यारु करण वारा माण्हू, दरिया हुजे या सहरा, इज़हार करण वारा माण्हू आहियूं ऐं इज़हार कंदासीं पंहिंजे अंदाज़ सां। ऐं तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में प्रोग्राम जो आगाज़ कयूं था, पंहिंजनि सुहिणनि कलामनि सां गॾिजी इंजॉय कंदासीं ताकी माहौल थोरो जोड़ियूं ऐं पोइ गॾिजी हिते झूमर बणंदासीं। तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में अचे थो भाउ, ॾाढो सुठो सिंगर भाउ मुनीर महर। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, अस्सलाम वालेकुम, नमस्ते, सत श्री अकाल, राम राम, जय झूलेलाल। तव्हां सभिनी दोस्तनि खे हिते ॾिसी करे तमामु ख़ुशी थिए थी। ऐं हीउ कल्चर डे असांजो पूरी दुनिया में मल्हायो पियो वञे, ईद जो ॾींहुं आहे असांजे लाइ। शुरूआत कयूं था, उमेदु आहे तव्हांजो असांजो साथ ऐं तव्हांजी ताड़ियुनि जो साथ गॾु हलंदो। ऐं ताड़ियूं ई असांजे प्रोग्राम खे 4 चंड लॻाईंदियूं आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। ला 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 ला
काई छांव न थियो ढंढ पाणी किथे काई छांव न थियो कुझ तई था कयो केत ॻाल्हियूं कयो शाम जो ही पहर थोड़ो ताड़ियूं शाम जो ही मथां आवाज़ घटि थो अचे ओयो ओयो शाम जो ही पहर नाम सां थे कयो रात जो ही पहर नाम सां थे कयो रात जो ही पहर थैंक यू सो मच लख कुर्ब हाणे लॻे थो त ईद आहे मुंहिंजी भेण बि साम्हूं वेठी आहे मारवी वाह वाह माशाल्लाह मारवी हैप्पी टू सी यू